डाइकोटोमस कीश आहे इहो जेको आहे कंहिं बि जानदारनि खे या कंहिं बि शयुनि खे ॿिनि में विरहाइणु, ॿिनि ग्रुपनि में विरहाइणु या ॿिनि विरासतुनि में विरहाइण खे असां डाइकोटोमस चवंदा आहियूं। हाणे हिते बि असां जेको आहे जानदारनि खे ॿिनि ग्रुपनि में विरहाईंदासीं, जंहिंजे करे इहा लफ़्ज़ इस्तेमालु थींदी। किंगडम एनिमल्स खे ॿिनि वॾनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, जेको आहे वर्टिब्रेट्स, ॿियो आहे इनवर्टिब्रेट्स यानी किरिंगे वारा ऐं बग़ैर किरिंगे वारा। जेके वर्टिब्रेट्स आहिनि यानी किरिंगे वारा आहिनि, जंहिंजे पुठीअ में किरिंगो कंडो आहे, उन्हनि खे असां वर्टिब्रेट्स बि चवंदा आहियूं। कार्डेट्स या कार्डेटा बि चवंदा आहियूं। इन्हनि जी मेजर निशानी आहे त इन्हनि जी पुठीअ में किरिंगो हूंदो आहे। इनवर्टिब्रेट्स उहे जानदार हूंदा आहिनि जंहिंजे पुठीअ में किरिंगो या कंडो न हूंदो आहे, जीअं जीत आहिनि या जेली फिश आहे या कीड़ा आहिनि या पोपट वग़ैरह, इहे सभु जीतनि में अचनि था, इहे हिननि जा मिसाल आहिनि। जेको वर्टिब्रेट्स हुयो न ग्रुप, उनखे वरी 5 क्लासनि में विरहायो वियो आहे। पहिरियों क्लास मच्छीअ जो आहे, ॿियो एम्फीबियन, टियों रेप्टाइल, चोथों बर्ड्स या पखियुनि जो क्लास, ऐं 5हों क्लास जेको आहे उहो मैमल्स जो क्लास आहे। इहे 5 क्लास कार्डेट्स या वर्टिब्रेट्स जा आहिनि, यानी किरिंगे वारनि जा। पहिरियों क्लास मच्छियुनि जो क्लास आहे। उन्हनि जूं ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि त मच्छीअ खे खंभड़ाटियूं थींदियूं आहिनि तरण जे लाइ, फिन्स, ऐं मच्छीअ खे जेका गिल्स थींदियूं आहिनि, जंहिंखे पाण कलियूं चवंदा आहियूं, उहे साहु खणण लाइ थींदियूं आहिनि। ऐं मच्छीअ जे जिस्म ते तव्हां छिलड़ ॾिसंदव, ठीकु आहे, इन्हनि जी बॉडीअ ते स्केल्स या छिलड़नि सां ढकियल हूंदी आहे बॉडी। इहे हिननि जूं मेजर निशानियूं आहिनि, यानी हिननि खे खंभड़ाटियूं तरण लाइ हूंदियूं आहिनि, गिल्स जेका साहु खणण लाइ हूंदा आहिनि, ऐं हिननि खे स्केल्स, मच्छीअ जे इन जिस्म ते स्केल्स हूंदा आहिनि, मच्छी पाणीअ में रहंदी आहे। ऐं मच्छीअ खे जेके स्केल्स आहिनि उहे छाजे लाइ हूंदा आहिनि? मच्छीअ खे जेके स्केल आहिनि उहे उन्हनि जे पाणीअ में गाठ फ्रिक्शन खे घटाइण ऐं तरण में मदद ॾींदा आहिनि, यानी उहा उनजो गाठ घटिजंदो त उहा आसानी सां तरी सघंदी आहे। मच्छीअ जी दिलि में 2 खाना थींदा आहिनि, हिकिड़ो एट्रियम यानी मथियों खानो थींदो अथसि, ऐं वरी 2 वेंट्रिकल यानी हेठियां खाना, हिकिड़ो वेंट्रिकल थींदो अथसि, यानी हिकिड़ो एट्रियम, हिकिड़ो वेंट्रिकल, टोटल 2 खाना थींदा अथसि। ऐं मच्छी जेका आहे उहा आना ॾींदी आहे, ऐं उहा आना पाणीअ में ॾींदी आहे। मच्छी जेको आहे इहा थधी रत वारो जानदार आहे, यानी सियारे में ही रही न सघंदो आहे, पंहिंजी रत खे गर्मी खे मेंटेन न करे सघंदो आहे, ऐं सियारे में मच्छी लिकी वेंदो। उन खां पोइ आहे एम्फीबियन, यानी ॿिटी ज़िंदगी वारा। एम्फीबियन 3 तरीक़नि सां साहु खणी सघे थो। जेकॾहिं उहो एम्फीबियन पाणी में रहे थो त कलियुनि जे ज़रिए, गिल्स जे ज़रिए साहु खणंदो आहे। नंढड़ा जेके हूंदा आहिनि शुरूआती, जेकॾहिं उहो अडल्ट थी वेंदो आहे ऐं ज़मीन ते ईंदो आहे त उहो फेफड़नि जे ज़रिए साहु खणंदो आहे, ऐं जेकॾहिं उहो, उनखे इहा बि ख़ासियत आहे त चमड़ी जे ज़रिए बि साहु खणी सघनि था। एम्फीबियन खे वरी 3 खाना थींदा आहिनि। मच्छी खे 2 खाना हुआ न, हिन खे वरी 3 खाना थींदा आहिनि। 2 एट्रिया यानी मथियां खाना दिलि में, ऐं हिकिड़ो वेंट्रिकल यानी हेठियों खानो, यानी हिननि जी दिलि में टोटल 3 खाना थींदा आहिनि, 2 एट्रिया, 1 वेंट्रिकल। एम्फीबियन पाणीअ में आना लाहींदा आहिनि, ऐं इहे बि थधीअ रत वारा आहिनि। इहे पंहिंजी गर्मी पद मेंटेन करे न सघंदा आहिनि, सियारे में लिकी वेंदा आहिनि। इन्हनि जो मिसाल ॾेडर आहे। 3हों क्लास रेप्टाइल यानी रेड़ियूं पाईंदड़ आहे। रेप्टाइल उहे जानदार जेके जॾहिं घुमनि त उहे उन्हनि जो पेट धरतीअ सां लॻे, यानी ईअं लॻे त ॼण त उहे रेड़ियूं पाइनि था, तंहिंजे करे उनखे रेप्टाइल चइबो आहे। रेप्टाइल जूं ख़ासियतूं, इहे थधी रत वारा थींदा आहिनि। रेप्टाइल फेफड़नि जे ज़रिए साहु खणंदा आहिनि। इन्हनि जी जिस्म ते ख़ुश्क छिलड़ थींदा आहिनि, ऐं इहे जेको आहे आना लाहींदा आहिनि, पर आना इहे ख़ुश्की यानी धरतीअ जे मथां लाहींदा आहिनि, पाणीअ में न लाहींदा आहिनि। उन खां पोइ आहे बर्ड्स यानी पखियुनि जो क्लास। बर्ड्स जूं ख़ासियतूं, हीअ बि फेफड़नि जे ज़रिए साहु खणंदा आहिनि। हीअ पहिरियों क्लास आहे जेको गरम रत वारो आहे। बर्ड्स खे पर हूंदा आहिनि, बर्ड्स खे चोंब हूंदी आहे, पर पेंगुइन खे जेको आहे पर उॾण लाइ न, पर तरण लाइ हूंदा आहिनि। पखियुनि जूं ख़ासियतूं, पखियुनि जो जिस्म खंभनि सां ढकियलु हूंदो आहे। पखियुनि खे पर हूंदा आहिनि जंहिंसां उहे उॾामंदा आहिनि। पखियुनि खे चोंब हूंदी आहे। पखी पहिरियों क्लास आहे जेको गरम रत वारो आहे। पखियुनि जे जिस्म खे जेको हॾो हूंदो आहे उहो ख़ाली हूंदो आहे, होलो हूंदो आहे, त जीअं उहो आसानी सां उॾामी सघनि। ऐं पखी जेको साहु खणंदा आहिनि उहो फेफड़नि जे ज़रिए खणंदा आहिनि।
इहे मेजर ख़ासियतूं आहिनि पखियुनि जूं। उन खां पोइ मैमल्स जो पंजो क्लास आहे। मैमल्स जूं ख़ासियतूं ही गरम रत वारा आहिनि। हिननि जे जिस्म ते या त वार हूंदा आहिनि या भुज हूंदा आहिनि। ऐं ही पहिरियों क्लास आहे जेको बचो ॼणींदो आहे, आना न ॾींदो आहे, यादि करे छॾींदो। ही पंहिंजे बचनि खे खीरु पीआरींदा आहिनि। ऐं मैमल्स जो जेको क्लास आहे इहो फिफड़नि जे ज़रिए साहु खणंदो आहे। हिन में 4 दिलि में खाना थींदा अथसि ऐं हिन जे पुठीअ में किरंगो या कंडो थींदो आहे। कन जेका हिननि जा ॿाहिरि निकितल हूंदा आहिनि जंहिंखे असां पिना चवंदा आहियूं। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हिननि खे ॾंद हूंदा आहिनि जेके खाधे खे चॿाइण चीरण वग़ैरह में कमु ईंदा आहिनि। ऐं हिननि खे ज़हन बि हूंदो आहे जेको ज़हीन दिमाग़ु हूंदो आहे। 3 क्लास थधी रत वारा आहिनि, मच्छी, एम्फीबियन ऐं रेप्टाइल। इहे 5 क्लासनि मां 3 क्लास कोल्ड ब्लडेड आहिनि। ऐं इनवर्टेब्रेटा सॼा ई सॼा थधी रत वारा आहिनि। एग लेइंग यानी आना ॾींदड़ 4 क्लास आहिनि, मच्छी, एम्फीबियन, रेप्टाइल ऐं बर्ड्स। इहे 4 क्लास आना ॾींदा आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ो क्लास आहे जेको बचा ॾींदो आहे, उहो आहे मैमल्स। उन खां पोइ आहे वार्म ब्लडेड यानी गरम रत वारा। सिर्फ़ु 2 क्लास आहिनि, हिकिड़ो पखी, ॿियो मैमल्स। इहे 2 क्लास गरम रत वारा आहिनि। इहे पंहिंजी रत गर्मी पद मेंटेन कंदा आहिनि। मैमल फिश यानी उहा मछी आहे जेका मैमल आहे, उहा डॉल्फिन यानी जंहिंखे सिंधी में पाण अंधी ॿोलण चवंदा आहियूं, या खीरु ॾींदड़ मछी आहे। ऐं हिकिड़ो पखी आहे चमचड़ो या चमड़ो जेको मैमल पखी आहे।